मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर, मर के। करंट रिपोर्ट राजकुमार और संत कल्चरल फॉर्म के बानी चेयरमैन सादिक लाखो वफ़द की सूरत में माशाल्लाह हाउस हाला पहुंची पाकिस्तान मुस्लिम लीग एफ ज़िले मट्राए जे अगवान मोहतरम नसीर अहमद मेमन से मुलाकात कई। मुलाकात दौरान अगो ने DIG IFI बशीर अहमद मेमन और फंक्शनल मुस्लिम लीग ज़िले मट्राए जे रहनुमा नसीर अहमद मेमन तरफ़ां पुरानी सईदाबाद के रवासी गोठ फीर फजल हक शाह में रहंदड़ मल्हा बरादरी के संदसि 4 एकड़ ज़रिए ज़मीन मुफ़्त में ॾियण ऐं खेनि अजा ठाहिराए ॾियण ते ॿिन्ही भाइरनि जा थोरा मञी ते चयो त अॼोकी नफ़सा नफ़सी वारे दौर में जॾहिं हर इंसान पंहिंजे घर भरण जी जस्तजू में आहे, अहिड़े दौर में हिननि ॿिनि भाइरनि पंहिंजी करोड़नि रुपयनि जी ज़रिए ज़मीन सिंध जे पुठिते पियल क़बीले मल्हान जे मिसकिननि माण्हुनि खे फ़ी सबीलिल्लाह ॾी सच त अज़ीम कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। हिननि चयो त मुंहिंजे माशाल्लाह हाउस अचण जो सबबु उहो ई आहे त आउं सिंध जे हिकु ज़िम्मेवार शहरी ऐं कल्चरल फॉरम जे साथियुनि तरफ़ां अवां जो शुक्रिया अदा करिया। वफ़द सां ॻाल्हाईंदे नसीर अहमद मेमन चयो त असां ॿारनि उहो तय करे छॾियो आहे त इलाइक़े जे मिसकिन माण्हुनि जी बिना कंहिं रंग नस्ल मज़हब ऐं सियासी वास्तेदार जे फ़र्क़ जी ख़िदमत कंदासीं। वो कंहिं ते एहसान न पर ख़ल्क़ खुदा जी ख़िदमत करणु आहे। उन मौक़े ते नसीर अहमद मेमन सादिक अली लाखो खे संद जी सकाफ़ती सूखड़ी अजरक जो तोहफ़ो पेश कयो। अॻूणे ने DIGFI बशीर अहमद मेमन जे तरफ़ां नामूर तइलीमी रज़ाकार रहमतुल्लाह बलाल पिण सादिक अली लाखो जिन खे अजरक जो तोहफ़ो पेश कयो। इन मौक़े ते समाज सुधारक आमिर पाड़ी जो मेमन राजा मोहसिन सोलंकी वॾेरो आरिफ कोड़ी जो शाहनवाज़ निज़ामानी ऐं मोहम्मद ज़मा उर्फ़ कुल्लू जिन पिण मौजूदु हुआ।